ॾखण भरिसां ॻोठ निम शरीफ़ ऐं समंदर गोपांग जो लिंक रोड केतिरनि ई सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रिपोर्ट कर रहा है शकील धारे जो। ॾखण लॻ ॻोठ निम शरीफ़ ऐं समंदर गोपांग जो लिंक रोड केतिरनि ई सालनि खां खंडेर बणियल आहे। रोड खंडेर हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोड हंधा हंधा उखिड़िजी वियो, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां बुनियादी सहूलियतुनि खां नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई आहे। असांखे वधि में वधि रोड जी तकलीफ़ आहे। ॻोठ समंदर खान गोपांग खां शहबाज़ खान सील रोड निम ताईं हिन में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि। साईं ॾिनो कलोड़ो आहे, अब्दुल सत्तार जमाली आहे, सलेमान बिरोई आहे ऐं उनखां अलावा अब्दुल सत्तार उन्नड़। असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं आहिनि इन बुनियादी मसइलनि जे लाइ, त पोइ महिरबानी करे रोड ॾिनो वञे। असांजो जेको रोड आहे तक़रीबन 2007 खां वठी वरी रोड जी तामीरात न थी आहे। 13 सालनि खां 14 सालनि खां वठी जेको आहे त असां सां इहो रोड जो मुसलसल आज़ार रहे थो। रस्ते में जेको आहे त ईंदे वेंदे तकलीफ़ थिए थो ऐं रोज़ाना जा हादसा जेके आहिनि मामूल बणिजी चुका आहिनि। असां इन जे लाइ जेको आहे त पंहिंजे नुमाइंदनि खे, चूंडियल नुमाइंदनि उनखे अपील कंदासीं त बराए महिरबानी असांजो जेको बुनियादी असूलनि में पहिरियों जेको आहे त असांजो हक़ आहे रोड जो, असांखे इहो रस्तो जेको आहे त असांखे ठाहे ॾियनि। तकलीफ़ आहे असांखे रोड जी वधि में वधि समंदर खान गोपांग को वठी साईं ॾिनो कलोड़े ताईं वेंदे शहबाज़ खान सीलरे ताईं हेॾऊं निम शरीफ़ आहे, जुड़े जो ॻोठ आहे वॾो, पर मालिकी हितां वारा वॾेरा बि नथा कनि, न MP ऐं MN बि कनि था। साईं वोट वठी हलिया वञनि था, बाक़ी रोड जो इहो ई हालत लॻो पियो आहे। वॾो टाइम मुशरफ दौर खां वठी इहो रोड जो तकलीफ़ ई असांखे आहे। MNA MP ऐं DC साहिब खे गुज़ारिश आहे त असांखे रोड ठाहे ॾियनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त रोड जो मरमती कमु कराए ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे त जीअं इलाइक़े वासी सुख जो साहु खणी सघनि। शकील धारे जो, आवाज़ TV न्यूज़ ॾखण।